नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे जहॾो मां ख़बर ॾींदा हलूं त वीरजी कोहली जी किरदार कशी बंदि कयो। जहॾो में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि तरफ़ां प्याला होटल खां इमरान खोसो, तुलसीदास, अर्जन गुजराती, जय कुमार कोहली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वॾो एहतजाजी रैली कढी वई। अॻुवाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻुवाणनि चयो त वज़ीर आला सिंध जे सलाहकार वीरजी कोहली जी साख खे नुक़सान पहुचाइण लाइ कुझु धुरियूं अजाई प्रोपगंडा शुरू करे वीरजी कोहली जी किरदार कशी कई पई वञे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि चयो त वीरजी कोहली बिना तफ़रीक़ जे सिंध जे समूरनि मज़लूम माण्हुनि जी क़ानूनी ऐं इख़लाक़ी मदद करे थो। हू बा किरदार ऐं ग़रीबनि जो साथी अॻुवाण आहे, जंहिं समूरी हयाती मिसकिन माण्हुनि जी मदद कई आहे। हू हिकु ग़रीब हारी जो पुटु हिन वक़्तु जंहिं मंज़िल ते पहुतो आहे, संदुसि महिनत ऐं जदोजहद जो नतीजो आहे। हिन जी कामयाबी हिकु मुनफ़ी सोच रखंदड़ गिरह जे माण्हुनि खां बर्दाश्त न पई थिए। हिननि सियासी नाबालिग माण्हुनि खे इस्तेमालु करे असांजे अॻुवाण वीरजी कोहली जी किरदार कशी करे रहिया आहिनि, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी वीरजी कोहली खिलाफ़ गलत प्रोपगंडा कंदड़नि खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।